अस्सलाम वालेकुम सेफ एंड हेल्दी फूड प्रोग्राम में तव्हां सभिनीनि खे चऊं पिया भली कर ऐं मां आहियां अव्हां जी मेज़बान तानिया ख़ान। उम्मीद कयां थी हमें सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, चाक चङा भला हूंदो। ऐं गुज़िरियल जेको वीक आहे हुन में तव्हां एपिसोड ॾिठो हूंदो सिंध फूड अथॉरिटी जो जेको रोल आहे उन जे बारे में बि असीं ॻाल्हायोसीं ऐं फूड जे हवाले सां बि असीं ॻाल्हायोसीं ऐं हेल्दी फूड कहिड़ो आहे हिन हिसाब सां बि असीं ॻाल्हायोसीं। तव्हां असांजे पहिरें एपिसोड खे तमामु घणो सराहियो आहे, जंहिंजो फीडबैक मूं ताईं तमामु सुठी रीति पुॼो आहे ऐं मां अलॻि थोराईती आहियां तव्हां सभिनीनि जो त एॾो सुठो फीडबैक ॾियण जे लाइ। ऐं किथे कंहिं हंधि ताईं सभिनीनि जो चवणु इहो बि हो त अॼु ताईं उर्दू मीडिया छा सिंधी मीडिया में मतिलबु सिंधी मीडिया छा उर्दू मीडिया में बि अॼु ताईं अहिड़ो प्रोग्राम न आहे ॾिठो जिते ऐं चवां त फूड जी ॻाल्हि थी रही हुजे या सिहत जी ॻाल्हि थी रही हुजे। मतिलबु हिन खे पसंदि करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त अव्हां जी सिहत जी ॻाल्हि थी रही आहे। मतिलबु त धरती टीवी वारनि इहो क़दम खयों आहे त अव्हां जी सिहत जी ॻाल्हि करण जे लाइ ऐं फूड जी ॻाल्हि करण जो धरती टीवी क़दम खयों आहे। मां इन क़दम खे बिल्कुलु सराहियां थी ऐं अव्हां बि तमामु घणो सराहियो था, अव्हां जी महिरबानी। ऐं जेकी अॼु मूंखे ॾिसनि थियूं हिन वक़्तु प्रोग्राम खे ॾिसी रहियूं आहिनि त बिल्कुलु प्रोग्राम खे ॾिसणु इलाही ज़रूरी आहे, छाकाणि त हिन प्रोग्राम में फूड जी ॻाल्हि थींदी ऐं फूड जो कारोबार कहिड़ी रीति करे सघिजे थो हिन बाबति बि असीं ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं अव्हांखे सुठा सुठा आइडियाज़ ई न बल्कि टेक्निक बि ॿुधाईंदासीं त कहिड़ी टेक्निक सां तव्हां सुठो खाधो ठाहे सघो था या फूड जो कारोबार करे सघो था। हुन खां पहिरियों मां तव्हां सभिनीनि खे ॿुधाईंदी हलां त हिन प्रोग्राम खे अव्हां ताईं पहुचाइण जे लाइ जीअं तावन कयो आहे। डाल्टा कुकिंग ऑयल वारनि जो चवणु आहे त जहाँ मामता वहाँ डाल्टा, ना बदला ज़माना ना बदला डाल्टा। 80 सालों से पाकिस्तान भर की माओं का डाल्टा पे बेहद भरोसा रहा है, क्योंकि डाल्टा कभी भी सेहत और क्वालिटी के मामले में कॉम्प्रोमाइज़ नहीं करता। डाल्टा हमेशा से ही आप और आपकी फैमिली की सेहत का भरपूर ख्याल रखता आया है। डाल्टा अपनी इंटरनेशनल टेक्नोलॉजी और महारत से दे हेल्दी कुकिंग सॉल्यूशन जो कि रखे आपकी खानों की गज़ायत को बरकरार। ऐं असां सां गॾिजी तावन कयो आहे नेशनल फूड वारनि, जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ मिसाला मिली वेंदा। नेशनल मिसाले में पचायो पंहिंजे खाधे खे ऐं ज़ाइको निरालो थी वेंदो। हुन खां पोइ असां सां गॾिजी तावन कयो आहे सनरिच फोर्टिफाइड आटा की मसनूआत की रेंज में आयरन, जिंक, फोलिक एसिड और विटामिन B12 की खूबियों से भरी हुई है। ग़िज़ाई अज्जात आपके जिस्म और अंदरूनी निज़ाम की सही तरीके से काम करने के लिए तवानाई फराहम करती है। सनरिच की अशिया आपके इस्तेमाल के लिए सेहतमंद, महफूज, मुस्तकिल और ये आपकी रोटियां और पराठे बनाने में मदद करती है, जो कि मज़ेदार ग़ज़ायत से भरपूर और 6 घंटे तक ताज़ा रहती हैं। ऐं जेकी महिमान शख़्सियत आहिनि उन्हनि ते ईंदासीं। सभ खां पहिरियां त DG आगा फ़ख़्र साहब असां सां गॾिजी आहिनि, उन्हनि खे भली कार चवंदासीं। गुज़िरियल वीक बि हू असां सां गॾिजी हुया ऐं एज़ यूजुअली अॼु बि हू असां सां गॾिजी आहिनि। तव्हांखे वेलकम चऊं था सर, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? तबियत सही? त शेफ़ आहिनि मुक़ीम सुमरो साहब, ऐं चवो था मल्टी टैलेंटेड त आहिनि ई आहिनि, पर इलाही सुठा कुक बि आहिनि, शेफ़ आहिनि ऐं माशाअल्लाह तमामु सुठी क्लासिस बि ॾेई रहिया आहिनि, जंहिंमें आउं बि हिकिड़ी क्लास वठी आहे। त शेफ़ तव्हांखे बि भली कार चऊं था। थैंक यू वेरी मच, वॾी महिरबानी। त गुफ़रान साहब, डॉक्टर गुफ़रान साहब असां सां गॾिजी आहिनि, जेके न्यूट्रिशन ते ॻाल्हाईंदा ऐं इलाही सुठी कचहरी थींदी आहे अॼोके एपिसोड में बि। ऐं शेफ़ सोनिया बि असां सां गॾु आहे, उन्हनि खां पुछंदासीं, ज़रूरु पुछंदासीं त उन्हनि अॼु छा पचायो आहे। ऐं हाणे वरी जेकॾहिं क्वेश्चन्स ते अचूं त आगा फ़ख़्र साहब जी तरफ़ वेंदासीं। ऐं आगा फ़ख़्र साहब तव्हां ॿुधायो जेकी अकेडमीज़ आहिनि या ऐं चवां त जेकी यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि जो छा किरदारु आहे सिंध फूड अथॉरिटी में? हा, महिरबानी, थैंक यू वेरी मच। जीअं त तव्हां चयो चई पंहिंजो कुझु क्वेश्चन्स अहिड़ा आया तव्हांजे लाइ त सिंध फूड अथॉरिटी जे DG खां पुछण जे हवाले सां, त उन में इहो क्वेश्चन बि तव्हां खां आयो त यूनिवर्सिटीज़ जो या कहिड़ो किरदारु आहे। त मां इन सिलसिले में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि इहे बुनियाद आहिनि, बेसिक्स आहिनि जेके असांखे प्रोवाइड करे थी ॾियनि, जेके फूड सेफ्टी ऑफिसर्स जेके आहिनि असां वटि कमु था करनि, ऐं प्लस जेके तमामु फूड इंडस्ट्रीज़ में जेके बि साइंटिफिकली मैनेज करणु शयुनि खे, त उन्हनि जे लाइ हिकिड़ो पढ़ियल लिखियल स्पेशली फूड साइंसिस डिपार्टमेंट जो ग्रेजुएट जेको आहे उहो हुजणु तमामु ज़रूरी आहे हर बिज़नेस जे लाइ, फूड बिज़नेस जे लाइ।
जेकी मतिलबु पंहिंजो फूड सुठे लेवल ते रन करनि पिया। त इन सिलसिले में असां जेको तव्हांखे जीअं पहिरियों ॿुधायो त पहिरियों त असांजो अवेयरनेस वारो प्रोग्राम बि गॾोगॾु हुयो, पर सेकेंड जेको असां फील कयोसीं त असां जेके असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि, ख़ासि कर जेके कराची जे अलावा जेके ॿियूं यूनिवर्सिटीज़ आहिनि, जीअं मसलन जामशोरो आहे ऐं टंडोजाम आहे, बेनज़ीराबाद आहे, हाणे ख़ैरपुर में बि फूड साइंसिस जा डिपार्टमेंट खुली विया आहिनि, उन्हनि जी जेकी एक्सपोजर आहे उहो कराची जे हवाले सां या नई नई मॉडर्न जेके टेक्निक्स आहिनि उन्हनि जे हवाले सां कुझु घटि आहे। त उन सिलसिले में असां पंहिंजो जेको सिस्टम शुरू कयोसीं उहो कराची यूनिवर्सिटी खां शुरू कयोसीं, ऐं कराची यूनिवर्सिटी जे अलावा कुझु ॿियूं बि कराची यूनिवर्सिटीज़ आहिनि। कराची यूनिवर्सिटी खे असां हिकिड़ो पंहिंजो मॉडल ठाहियो आहे, माना उन में असां पहिरियों जेको उन सां एग्रीमेंट कयो आहे त उन्हनि जा जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे असां पाण वटि इंटर्नशिप ट्रेनिंग पिया करायूं। हा बिल्कुलु, इहे मतिलबु असां उनजी डिग्री त उन्हनि खे यूनिवर्सिटी ॾींदी, पर असां जेको इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम कराईंदासीं उन में असां पंहिंजी सॼी अथॉरिटी जी एक्सपोजर ॾींदासीं, प्लस जेको इंडस्ट्रीज़ में कमु हले पियो उन्हनि इंडस्ट्रीज़ में वठी वेंदासीं, उन्हनि खे ॾेखारींदासीं त इंडस्ट्रीज़ में कीअं फूड्स जेके रिलेटेड इंडस्ट्रीज़ आहिनि उहे कीअं कमु करनि पियूं। त असां ईअं कराची यूनिवर्सिटी सां जेको पहिरियों त जेको MOU साइन कयो आहे वीसी साहब सां, उहो इहो कयो आहे त उन्हनि जे स्टूडेंट्स खे असां इंटर्नशिप ट्रेनिंग कराईंदासीं। ॿियो असां MOU इहो साइन कयो आहे त इहे जेके पंहिंजो उन्हनि वटि जेके फूड साइंसिस जूं लेबोरेटरीज़ आहिनि उन्हनि खे अपग्रेड कयूं। त असां पहिरीं तव्हांखे जीअं ॿुधायो त कराची यूनिवर्सिटी में असां उन्हनि इन ॿिन्ही MOUs ते कमु कयो आहे। इन जे अलावा जेको असां कमु कयो आहे डिटेल में असां वटि डॉक्टर गुफ़रान आहे जेको उते प्रोफेसर आहे कराची यूनिवर्सिटी में, उहो बि तव्हांखे ॿुधाईंदो त असां कराची यूनिवर्सिटी में छा छा कयो आहे। प्लस असां जेको वरी जामशोरे में कमु पिया कयूं हाणे, ऐं सेंटर ऑफ एक्सलेंस इन एनालिटिकल केमिस्ट्री में स्पेशली असांजो कमु थी रहियो आहे। उते तमामु बहितरीनु क़िस्म जा प्रोफेसर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, जंहिंजी फूड साइंसिस में तमामु सुठा रिसर्च पेपर्स प्रिंट पिया थियनि, पर जेको कुझु उहे एक्सपेरिमेंट्स करनि पिया उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन न पई थिए। त असां उन्हनि जी जेको एक्सपीरियंस आहे उन खां फ़ाइदो खणंदे, प्लस असां उन खे इम्प्लीमेंट करण जे लाइ वरी उन्हनि जी स्टूडेंट्स खे असां हिते कराची में एक्सपोजर पिया ॾियूं, या उन्हनि खे इंडस्ट्रीज़ में या इंटर्नशिप ट्रेनिंग जो प्रोग्राम पिया ॾियूं, ऐं ख़ासि तौर ते उते असां हिकिड़ी लैब पिया एस्टेब्लिश कयूं। जीअं कराची यूनिवर्सिटी में असां पहिरीं कई आहे त सेकेंड असांजी जामशोरे में आहे, उहा लैब फूड साइंसिस जी जेकी लैब आहे उनखे अपग्रेड पिया कयूं। थर्ड जेको आहे ईअं टंडोजाम जो आहे, टंडोजाम त तमामु पुराणो आहे, तव्हांखे ख़बर आहे, तमामु काफ़ी अरसे खां इन शइ में कमु करे रहियो आहे। त उन सिलसिले में उन्हनि जा ग्रेजुएट्स जेके आहिनि उन्हनि खे असां सेकेंड ऐं थर्ड इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम बि थी वियो आहे असांजो उन्हनि सां। हाणे उन्हनि जे स्टूडेंट्स खे न सिर्फ़ु असां पंहिंजो पाण वटि बि कुझु हायर करे वरिता उन सां उन्हनि जा स्टूडेंट्स, ऐं प्लस असां उन्हनि खे एडजस्टमेंट बि करायूं पिया जेके उन्हनि जा फूड साइंसिस में पढ़ियल स्टूडेंट्स आहिनि। असां उन्हनि खे डिफरेंट इंडस्ट्रीज़ में एडजस्ट पिया कयूं, असां उन्हनि खे जॉब जे लाइ जेके जेके उन्हनि खे फैसिलिटीज़ खपनि उन जे लाइ कोशिशि पिया कयूं। प्लस उन्हनि वटि जेकी लैब आहे उनखे बि अपग्रेड करण जे लाइ हाणे असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। त ईअं जेको अकेडमीअ सां असांजो रोल आहे, हाणे असां नेक्स्ट जेको असांजो टारगेट आहे उहो बेनज़ीराबाद ते आहे। तव्हां वटि एतिरी टीम आहे त तव्हां ॿाहिरि बि सर्वे कंदा आहियो, कमर्शियल फूड में, वरी यूनिवर्सिटीज़ में बि वेंदा आहियो? हा, त ॾिसो सिंध, इहा ॾाढो सुठो सुवालु कयो था। सिंध फूड अथॉरिटी जेकी आहे न उहा हिकिड़ी अकेली एॾा सारा कम नथी करे सघे, अथॉरिटी आहे। पोइ असां सभिनि सां MOU साइन कयो आहे जंहिं वटि जेकी बेस्ट प्रैक्टिसिस हलनि पियूं फूड रिलेटेड, या असांजे जेके एक्ट जे मुताबिक़, असांजे रूल्स ऐं रेगुलेशन जे मुताबिक़ जेकी शयूं हली रहियूं आहिनि डिफरेंट जाइनि ते ऐं डिफरेंट डिपार्टमेंट्स में सुठे तरीक़े सां हली रहियूं आहिनि। स्पेशली जॾहिं अथॉरिटी ठहण खां पहिरियों बि लोकल गवर्नमेंट्स ऐं ॿिया जेके फूड साइंसिस में कमु कंदा हुया उन्हनि सां बि उहे जेके कम आहिनि उहे बि असां उन्हनि सां स्टार्ट कयो पिए। त असां सभु मिली ऐं उन्हनि जो जेको इलाइक़ो आहे, जीअं कराची यूनिवर्सिटी जो तव्हांखे ॿुधायो, त असां वॾो इन्हनि जो असां सां हिकिड़ो पंहिंजो
जेको हींअर इलाक़ थियो आहे उन जो तमामु घणो बेनिफिट थिया आहिनि। मसइलनि हिन जा जेके मीटिंग असांजी बेशतर ऐं ट्रेनिंग्स जेके बि आहिनि असां कराची यूनिवर्सिटी जे डिफरेंट हॉल्स में कयूं पिया, असां खोड़ सारा प्रोग्राम्स पंहिंजा उते कया आहिनि। ऐं प्लस असां हाणे जेके इंटीरियर जीअं मसइलनि जामशोर या टंडजाम उन्हनि जे स्टूडेंट्स खे मास्टर्स जे लाइ बि इते असां प्रोग्राम करायूं पिया। प्लस हाणे असां बलूचिस्तान फूड अथॉरिटी खे बि ट्रेनिंग जेकी ॾिनीसीं उहा बि हिते ई ॾिनीसीं। प्लस न सिर्फ़ु इहो बल्कि उनखे असां ऑफर बि कई आहे त सिंध फूड अथॉरिटी तव्हांखे PhD प्रोग्राम जे लाइ असांजा 3 स्टूडेंट्स उन जा राज़ी बि खाइण वेंदा आहियूं त असां कॾहिं बि इहो न सोचियो त सिंध फूड अथॉरिटी मतिलबु इन्हनि शयुनि ते कमु करे रही आहे, खाधे ते कमु करे रही आहे। मतिलबु असीं त पंहिंजे खाइण ते हूंदो त हिननि ते बि सर्चिंग प्रॉपर थींदी आहे। जेको आहे बुनियादी तौर ते हाणे हिकिड़ी वॾी साइंस आहे। माना तव्हां ॾिसो न त हाणे तव्हांखे हिकिड़ी एग्ज़ाम्पल थो ॾियां त मसइलनि पहिरियों जेको चारो हूंदो या गाह जेको हूंदो, जेके ग्रीन फूड चवंदा आहियूं असां, उहो जेके असांजूं जानवर खाईंदा या मेंहियूं खाईंदियूं हुयूं या गऊं खाईंदियूं हुयूं, पोइ जेको खीर ॾींदियूं हुयूं उन सां वॾो फ़र्क़ु पवंदो हुयो खीर। पर हाणे छा थियो आहे जो जीअं जीअं यूरिया जो इस्तेमालु तमामु घणो थी वियो आहे, माण्हू चाहिनि था त असां फसल जल्दी कढूं ऐं जल्द खां जल्द सेल कयूं, त उन जे चकर में जेको हू यूरिया था ॾियनि तमामु घणो क्वांटिटी में पिया ॾियनि, उन जो इफेक्ट जेको गाह ते पियो आहे महसूस नथो थिए, पर उहो जेको ग्रीन फूडर आहे उन जे अंदरि बि यूरिया अची वियो आहे। इहो जेको आहे वसी टॉपिक आहे जंहिं ते असांखे ॻाल्हाइणो आहे, डिटेल सां ॻाल्हाइणो आहे, डिटेल इंशाअल्लाह। पर अॼु एकेडमी जे हवाले सां जेको असां कराची यूनिवर्सिटी में रोल प्ले कयो आहे, डॉक्टर गुफ़रान साहब थोरो घणो जेको आहे उहो ॿुधाईंदो उन जे बारे में। नाज़रीन, सेफ एंड हेल्दी फूड में हाणे टाइम थियो नंढी शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ बि अवां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। एक बार ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं सेफ एंड हेल्दी फूड में। ऐं डालडा कुकिंग ऑयल वारनि असां सां गॾिजी तावन कयो आहे, सनरिच वारनि असां सां गॾिजी तावन कयो आहे, नेशनल फूड वारनि असां सां गॾिजी तावन कयो आहे, ऐं उन्हनि जे तावन सां ई प्रोग्राम अवां ताईं पुॼी रहियो आहे। साइड इफेक्ट पैनल्स जेकी सिंध फूड अथॉरिटी ठाया हैं, उर्दू में बोलो जी जी, जो बनाए हैं, उनके लिए उनको आप कैसे देखते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तानिया, थैंक यू। आप जिस टॉपिक के ऊपर काम कर रही हैं, और बिल्कुल सही बात है कि हमें मुख्तलिफ जो मीडिया चैनल्स नज़र आते हैं वो इन चीज़ों को फोकस नहीं करते, और स्पेशली फूड सेफ्टी, हाइजीन और इन चीज़ों के हवाले से। जहाँ तक साइंटिफिक पैनल की बात है, तो देखें साइंटिफिक पैनल जो है सिंध फूड अथॉरिटी के एक्ट के अंदर मौजूद है, और इस साइंटिफिक पैनल का बुनियादी मकसद ये है कि एक प्रोएक्टिव अप्रोच मौजूद हो। प्रोएक्टिव अप्रोच क्या चीज़ होती है कि मिसाल के तौर पे अगर कोई प्रॉब्लम किसी फूड में आ सकती है, जो दुनिया भर में एक समझ लें कि फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ में होता है कि कोई भी अगर हैज़र्ड है, कोई नुकसान किसी चीज़ से हो सकता है, तो उसको पहले ही रोक लिया जाए। अब हर चीज़ की कानून साजी फौरी तौर पे मुमकिन नहीं है, लेकिन ये चीज़ ज़रूर है कि मिसाल के तौर पे जैसे एक ज़माने में मेलामाइन का इशू आया, तो मेलामाइन जो है वो दूध के अंदर शामिल हो गया, और मुख्तलिफ बच्चे जो है वो दुनिया भर में उससे इफेक्ट हुए, कुछ की डेथ भी हो गई। तो इस तरह के पॉइजनस केमिकल्स जो है वो बाज़-औक़ात फूड में कंपनीज़ की तरफ से आ जाते हैं, तो उसके ऊपर फौरी तौर पे एक्शन लेना कि कोई हैज़ार्डियस चीज़ अगर फूड में जा रही है, तो उस काम के लिए एक टेक्निकल जो है वो रिक्वायरमेंट होती है, जिसमें टेक्निकल लोग शामिल होते हैं जो अथॉरिटी को गाइड करते हैं इस हवाले से कि इन चीज़ों के ऊपर एक्शन लिए जाएं, जो फौरी तौर पे अथॉरिटी जो है वो एक्शन लेती है और उन चीज़ों को अपलिफ्ट करती है, या अगर वो मौजूद हों दुकानों के ऊपर तो वहाँ से हटा लिए जाएँ, अगर ओपन सेल हो रहे हों हटा लिए जाएँ। इसकी मैं आपको एक एग्जाम्पल दूँ, अगर आपने देखा हो कराची में गर्मियों के अंदर जो है वो पिछले कई सालों के अंदर जो है ना, एक हरे रंग का दूध वाला शरबत बिका करता था, बिल्कुल, और वो 10 रुपए या 15 रुपए का ग्लास होता था। पिछले साल अथॉरिटी ने इसके ऊपर जो है वो बड़ा जबरदस्त एक्शन लिया, पता चला बिल्कुल, और वो एक बड़ा मिज़रे सेहत किस्म का, उसमें दूध नाम की तो कोई चीज़ नहीं थी। तो वो अथॉरिटी ने जब एक्शन लिया, तो अब आप देखें, अब आपको गर्मियों में पिछले साल से ही नज़र आना बंद गया, और होपफुली डीजी साहब भी इसको सेकंड करेंगे कि इसके ऊपर जो पाबंदी लगाई गई है फ्यूचर में वो बरकरार रहेगी और इस तरह की मिज़रे सेहत चीज़ें नहीं बिकेंगी। अच्छा, जो कराची यूनिवर्सिटी में काम हो रहा है सिंध फूड अथॉरिटी का, तो उस पे उसको आप कैसे देखते हैं? जी, उसमें देखें, अभी जो एक MOU साइन हुआ है सिंध फूड अथॉरिटी और कराची यूनिवर्सिटी के माबैन, उसके तहत जो है वो 2-3 चीज़ों के हवाले से बड़ी ज़बरदस्त वर्किंग हुई है। उसमें सबसे पहली चीज़ तो है लैब की डेवलपमेंट। डिस्ट्रिक्ट फूड टेस्टिंग लैब जो है
وہ ڈپارٹمنٹ آف فوڈ سائنس میں ایک طرح سے کہہ لیں کہ اسٹرینتھن ہوئی ہے, اسٹیبلش ہوئی ہے, اور اس لیب فیسلٹی کے ذریعے سے اس وقت کیمیکل ٹیسٹنگ پرفارم ہو رہی ہے. کراچی سے اور آس پاس کے جو ایریاز ہیں وہاں سے جو سیمپل کلیکٹ ہو کر آتے ہیں ان کی جو ہے وہ ٹائملی نہ صرف چیکنگ ہو کے ریزلٹس پرووائڈ کیے جا رہے ہیں, بلکہ آؤٹ سائڈ دا کراچی اینڈ سندھ ایریا لائک بلوچستان سے بھی ہمارے پاس بی ایف اے کی بلوچستان فوڈ اتھارٹی کی طرف سے بھی جو ہے وہ سیمپلز آ رہے ہیں ٹیسٹ ہونے کے لیے. تو دس از اے سائن کہ ہم نے ان چیزوں کو بڑا تیزی کے ساتھ جو ہے وہ کور کیا ہے. ہم دیر سے ضرور بنی اتھارٹی کی لیب, لیکن جب اسٹارٹ ہوئی ہے تو الحمدللہ ایک اسٹیٹ آف دا آرٹ لیب موجود ہے. اور میں آپ لوگوں سے بھی کہوں گا کہ کسی دن اگر اس کو بھی آپ آ کے جو ہے وہ ریکارڈ کریں کہ کس طرح سے ہم کام کرتے ہیں اتھارٹی کی لیب کے اندر, کس طرح سے ہمارا سیمپل ریسیو ہونے کے بعد ٹیسٹ ہوتا ہے اور ایک بلائنڈ ٹیسٹنگ ہوتی ہے, یعنی لیب میں یہ نہیں معلوم ہوتا انالسٹ کو کہ یہ سیمپل کس کا ہے, اور وہ ٹیسٹنگ کی جو رپورٹس ہوتی ہیں پھر الٹیمیٹلی وہ ڈی کوڈ ہونے کے بعد جو ہے وہ آگے جاتی ہیں. تو اگر میں آپ کو ایک جسٹ اسٹیٹسٹکس رکھوں, اکثر لوگ یہ کہتے ہیں کہ پتہ نہیں لیب میں کام ہوتا ہے نہیں ہوتا ہے. اگر پچھلے 200 سیمپلس کی میں بات کروں تو آئی تھنک مور دین 50% سیمپلس پانی کے, دودھ کے, تیل کے ہمارے پاس جو ہے وہ فیل ہوئے ہیں, اور وہ ہم نے اتھارٹی کو کمیونیکیٹ کیا کہ بھائی یہ چیزیں اس کے اندر جو ہے وہ فلفل نہیں کر رہی. تو یہ ہماری جو ہے وہ پچھلی سمجھ لیں 2 مہینے کی ورکنگ ہے, کیونکہ 2 مہینے ہوئے لیب اسٹارٹ ہوئے. انشاءاللہ اب ہم مائکرو بایولوجی کا سیکشن بھی اسٹارٹ کر رہے ہیں, تو ہوپ فلی فوڈ سیفٹی کا جو ایک فیکٹر ہے وہ بھی اب شامل ہو جائے گا, اور ہم مکمل طور پہ فوڈ کی جانچ پڑتال کے جو ہے وہ قابل ہوں گے. صحیح. اچھا ہی ڈی جی صاحب تے ایندا سی ہی جو سنریچ تے ہی فورٹیفائڈ لکھل آ تے ہی نا جو چھا مقصد ہے اکثر شیوں تے اسی ہی پڑھندا آیوں. ہاں بالکل, اٹس اے ویری ریلیونٹ کوشچن. اساں وٹ हिकिड़ो पंहिंजो एक्ट आहे जंहिंखे असां सिंध फूड अथॉरिटी एक्ट चवंदा आहियूं. इन जे अलावा बि असां वटि हिकिड़ो फोर्टिफिकेशन एक्ट आहे जेको फूड अथॉरिटी खे इम्प्लीमेंट करिणो आहे. उन में फोर्टिफिकेशन जो बुनियादी मक़सदु इहो आहे त जॾहिं वॾी ॿोॾि आई जेको सैलाब आयो 2010 में, त उन में दुनिया जा खोड़ जेके एजेंसीज़ आहिनि, स्पेशली यूनाइटेड नेशंस जूं जेके एजेंसीज़ आहिनि, उन्हनि हिकिड़ो डिटेल में सर्वे कयो सिंध में. पोइ सर्वे करण खां पोइ उन्हनि खे जेको उन्हनि जा रिज़ल्ट्स आया, स्पेशली ब्लड टेस्ट जा ॿियनि शयुनि जा रिज़ल्ट्स आया, उन्हनि मां इहो ख़बर पई त जेकी न्यूट्रिशन वैल्यूज़ आहिनि या जेके न्यूट्रिशन लेवल आहे असांजी क़ौम जी, स्पेशली सिंध में जेको आहे, त उहा तमामु हेठि हली आई आहे, घटि हली आई आहे. त हाणे इनखे कीअं इम्प्रूव कजे, इन ते वॾी बहस थी वर्ल्ड ओवर जेको छा पियो थिए, कहिड़ियूं प्रैक्टिसिस आहिनि. त फोर्टिफिकेशन्स ते पोइ असां हिकिड़ो कानून ठाहियोसीं. माना सिंध पूरे पाकिस्तान में पहिरियों सूबो आहे जंहिं फोर्टिफिकेशन ते जेको एक्ट ठाहियो आहे उहो सभिनि खां पहिरियों सिंध असेंबली पास कयो. इहो असांजे लाइ वॾो एज़ाज़ आहे त सिंध सूबे में इहो पहिरियों पास थियो. ऐं उन में जेकी उहा अथॉरिटी आहे उहा सिंध फूड अथॉरिटी आहे उनखे कंट्रोल करण लाइ. हाणे असां फोर्टिफिकेशन में छा कंदा आहियूं, जेके बुनियादी शयूं आहिनि जेके असां बेसिक शयूं खायूं पिया, मसलन अटो आहे, ऑयल आहे या घी आहे या लूणु आहे, हाणे इन जे अंदरि असां शयुनि खे उहे शयूं खणी अचूं जेके बुनियादी असांजूं ज़रूरत आहिनि. एज़ फार एज़ लूणु या साल्ट इज़ कंसर्न, त साल्ट में तमामु पहिरियों खां प्रोग्राम पाकिस्तान लेवल ते हले पियो. ऐं उन में तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं काफ़ी पहिरियों माण्हुनि खे हिते थायराइड ग्लैंड जे करे हिते जेकी निड़ी आहे उहा सुजी वेंदी हुई ऐं हेॾा ॻंढा थी वेंदा हुआ, नज़र बि ईंदा हुआ. त उन्हनि उहे थींदा आहिनि बुनियादी शइ आयोडीन जी कमी जे करे. आयोडीन जी कमी थींदी आहे ऐं उन में माण्हुनि खे इहा थायराइड ग्लैंड्स वॾा थी वेंदा. त हाणे आयोडीन जी कमी कीअं पूरी कजे, उनजो बेस्ट जेको तरीक़ो इहो आहे त असां लूण में आयोडीन विझी छॾियूं. असां लूण में आयोडीन विधीसीं ऐं उन इहो तक़रीबन पाकिस्तान जो प्रोग्राम मां सम्झां 30-40 सालनि खां हलियो आहे, 30 साल खनि थी विया अथसि. स्पेशली न्यूट्रिशन इंटरनेशनल जेके NI वारा आहिनि उन ॾाढो कमु कयो आहे हिते सुठो. उन सां काफ़ी फ़र्क़ु पियो आहे. हाणे आयोडीन जी जेकी कमी हुई असांजी ओवरऑल क़ौम में, सिंधी स्पेशली मां सिंधी ॻाल्हि कंदुसि, उहा काफ़ी घटि थी प्रॉपर पूरी थी वई आहे. हाणे जेको इशू आयो आहे उहो आयो आहे असांजो ज़िंक जो, असांजो आयरन जो जेके इशू असां मतिलबु ब्लड जो जेको इशू हुन जा आया आहिनि, असांजा टेस्ट आया आहिनि, त इहे जेके कमियूं आहिनि इहे कीअं दूरि कयूं. त असां हाणे मैंडेटरी करे छॾियो आहे त जेको अटो आहे असांजो इन में फोर्टिफाइड कंदासीं असां. उन में जेके शयूं असां मिलाईंदासीं फोर्टिफिकेशन में, उन में असां
पंहिंजो ज़िंक मिलाईंदासीं, उन में असां तव्हांजी आयरन जी एड कंदासीं इन में ताकी ब्लड जे हवाले सां। ऐं ॿियो इहो त जीअं हाणे तव्हां वटि ॿियो ऑयल बि पिया आहिनि, जेके ऑयल पिया आहिनि इन्हनि में इहे बि फोर्टिफाइड आहिनि। इन्हनि में विटामिन ए ऐं डी जेकी न हूंदी आहे ऑयल में, उहा इन में विधी वई आहे ताकी असां जॾहिं ऑयल इस्तेमालु कयूं या तेल इस्तेमालु था कयूं जंहिं बि उन त उहो विटामिन ए ऐं डी उन में शामिलु थी वञे, छो जो असां ऑयल कंज़प्शन कंट्री आहियूं, तमामु घणो तेल खाईंदा आहियूं। बिल्कुलु। त उन हवाले सां हाणे तव्हांजो फोर्टिफिकेशन ऑयल, फोर्टिफिकेशन हे जेको अटो आहे, इहो स्पेशली मां हे तव्हांजे जेके आहिनि इन हवाले सां असां काफ़ी विज़िट्स कंदा आहियूं, चेक कयूं था। हाणे हे त वॾी वॾी फैक्ट्री पंहिंजी जाइ ते, पर असां हाणे इनखे असां नंढियुनि चकियुनि ते बि खणी आया आहियूं। नंढी चकियुनि ते बि खणी आयो, बिल्कुलु। ऐं हिन बारे में ज़रूरु ॻाल्हि कंदासीं। नाज़रीन, सेफ एंड हेल्दी फूड में हाणे टाइम थियो नंढे शॉर्ट ब्रेक जो। ब्रेक खां पोइ बि अवांजी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। एक बार ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं सेफ एंड हेल्दी फूड में। ऐं डालडा कुकिंग ऑयल वारनि असां सां गॾिजी तावन कयो आहे, सनरिच वारनि असां सां गॾिजी तावन कयो आहे, नेशनल फूड वारनि असां सां गॾिजी तावन कयो आहे, ऐं उन्हनि जे तावन सां ई हीउ प्रोग्राम अवां ताईं पुॼी रहियो आहे। त शेफ मुकीम सुंदर साहब असां सां गॾिजी आहिनि, ऐं सिंध फूड अथॉरिटी जा जेके एक्टिव प्लान्स आहिनि उहे कमर्शियल्स फूड ते घणो कमु करे रहिया आहिनि, पर उहे अदियूं जेकी घर में वेही खाधो पचाइनि थियूं या जेको फूड जो कारोबार कनि थियूं, जेके डोमेस्टिक फूड बि चइबो आहे, त उन्हनि जे लाइ कुझु ॿुधायो त उहो कीअं सेफ्टी रखनि पंहिंजी, या कहिड़ी रीति कहिड़ा पैनल्स आहिनि जिन्हनि ते अमल कनि? थैंक यू वेरी मच मिस तानिया, ये तव्हां सुठो सुवाल कयो आहे। ऐं हक़ीक़त में पुछो त इहो जेके असां चवंदा आहियूं बर्निंग क्वेश्चन आहे। हिन वक़्तु जेको सिंध प्रोविंस में, ओवरऑल पाकिस्तान में, लेकिन पर्टिकुलरली बिकॉज वी आर द सिंध फूड अथॉरिटी, त जेके माइक्रोबायल सिकनेसिस या फूड बॉर्न इलनेसिस आहिनि, उन्हनि सां एॾा वॾा हानिकार नुक़सानात थिया आहिनि, अञा थींदा था रहनि। सो असां सिंध फूड अथॉरिटी जे प्लान में इहो बि आहे त असांजो उहे भेनरूं, असांजूं उहे जेके अदियूं आहिनि जेके घरनि में कमु कनि थियूं, सिर्फ़ु कमर्शियल फूड ते ई त फूड सेफ्टी अप्लाई नथी थिए, घर ते बि उनजो जेको आहे सो हुजणु तमामु ज़रूरी आहे। सो टाइम टू टाइम तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू मां उहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ॿुधाईंदो रहंदुसि, ऐं उन ते इंशाअल्लाह अमल करे ऐं तमामु बहितरु प्रोडक्टिविटी हासिलु करे सघिजे थी। अब फूड जे हवाले सां ॿ शयूं तव्हांखे सम्झणियूं पवंदियूं। फूड हिकिड़ो फूड आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं हेल्दी फूड, जेके हाइजीन फूड चवंदा आहियूं। ॿियो असां फूड चवंदा आहियूं हेज़र्ड फूड, हेज़र्ड फूड जंहिंखे अनहाइजीन फूड असां चऊं। ॿिन्ही फूड्स में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। त पोइ ॿुधायो इहे कहिड़ो डिफरेंस आहे? जी, फूड जेको हेल्दी फूड आहे, असां फूड छो खाईंदा आहियूं, पाणी छो पीअंदा आहियूं, असांजी बॉडी जी रिक्वायरमेंट आहे, असांजी बॉडी खे प्रोटीन जी रिक्वायरमेंट आहे, असांजी बॉडी खे जेको आहे डिफरेंट कैलोरीज़ जी रिक्वायरमेंट आहे। पर उहो जॾहिं हेल्दी फूड हूंदो त तव्हांजी बॉडी जी रिक्वायरमेंट खे पूरो कंदो। पर जेकॾहिं उहो हेज़र्ड फूड आहे, जॾहिं उहो कंटामिनेटेड थी चुको आहे, त उहो शायदि प्रोटीन जो रेशियो उन में घटि हूंदो, उनखे बि डैमेज थो करे। प्लस जेके माइक्रोबायल जेके सिकनेसिस आहिनि, जेके बैक्टीरियाज़ आहिनि, जेके फूड में गैर एहतियातीअ जे करे अची वञनि था, त उनजो नुक़सानु जेको आहे शायदि प्रोटीन खे बि कंपनसेट न करे। सो इन में बेसिकली 2-4 शयूं मां ज़रूरु चवंदुसि, मां पंहिंजे अदियुनि खे ऐं पंहिंजे जेको आहे सो नियाणियुनि खे, त ॿियो तव्हां कुझु न कयो, सिर्फ़ु पंहिंजी ज़ाती सफ़ाई, पंहिंजी ज़ाती सफ़ाई, तव्हांजा नह कतरियल हुजनि, तव्हांजो ताज़ो जेको आहे सो मतिलबु शावर वठी पोइ वञो, तव्हांजे पेर में जेका चप्पल हुजे उहा बि साफ़ु हुजे, तव्हांजा कपिड़ा जेके पातल हुजनि उहे बि साफ़ु धोतल हुजनि, ऐं इन खां पोइ जेको आहे तव्हां बिस्मिल्लाह त ज़ाहिर आहे असांजे जेको आहे सो मज़हब में शामिलु आहे, ऐं जेको सफ़ाई निस्फ़ ईमान असांजो DG साहब जन चवंदा आहिनि, उनजो मिसाल ॾाढो मूंखे वणंदो आहे। सो एवरीवेयर आई वांट टू कोट दैट कि हिकु पूरो अधु ईमान असांजो अलॻि आहे, सफ़ाई सिर्फ़ु यानी असांजे ईमान जो अधु हिसो आहे। पर इहो बि केरु करे न, कंदा इहो बि केरु करे, हिन ते बि केरु अमल करे न। हा, त मां कुझु टिप्स ॿुधाईंदुसि जेके
तमामु इंतिहाई उहो कुझु करण सां थींदो न। तव्हां गोश्त था वठो, तव्हां ग्रोसरीज़ था वठो, तव्हां चिकन था वठो, तव्हां कोशिशि कयो त जेके अनहाइजीन प्लेसिस आहिनि उतां पंहिंजी शॉपिंग न कयो। सही सही। ऐं तव्हां उनखे ॾिसो त उहो कहिड़े इन्वायरमेंट्स में मुर्गी कटी थी वञे, कहिड़े इन्वायरमेंट्स में तव्हांजो उहे जेके मीट्स आहिनि उहे सलेटेड्स था थियनि, या तव्हां जूं ग्रोसरीज़ आहिनि, तव्हां जूं वेजिटेबल्स आहिनि, तव्हांजा फ्रूट्स आहिनि, उहे कहिड़े एरिया मां तव्हां वठो था, उहे किथां आया आहिनि। बाक़ी जेका पोइ ते ॻाल्हि आहे उनखे असां नथा पुॼी सघूं त उनजी क्रूप्स में छा थो इस्तेमालु कयो वञे, दैट इज़ बियॉन्ड अवर कंट्रोल। पर जेका शइ असां वटि अचे थी उनखे त बहितर करे सघूं था। उनखां पोइ जेको आहे असां मेन जेका 2 शयूं आहिनि जंहिंखे इम्पोर्टेंस ॾींदा आहियूं, हिकिड़ो ॾींदा आहियूं सैनिटेशन खे ऐं ॿियो टेम्परेचर खे। टेम्परेचर जो मतिलबु इहो आहे त जेको बि मीट्स तव्हां घर में वठी था अचो उनखे नॉर्मल टेम्परेचर में न रखो। सही सही। तव्हां उनखे फौरी तौर ते, ऐं हर हिकु शइ मस्ट बी कवर्ड, सिलोफिन फॉइल मिली थो वञे, एल्यूमिनियम फॉइल मिली थो वञे, या बहितरीनु क्लीनिंग फॉइल इज़ अ बेस्ट, यानी एयर टाइट हुजे, उनखे कवर करे उन ते डेट हणी, ऐं जेके कुक फूड्स आहिनि उन्हनि खे जेको आहे सो टॉप शेल्फ ते रखो, जेके अनकुक शयूं आहिनि उन्हनि खे हेठि रखो। ज़ाहिर आहे त घर में 3 फ्रिजिस त न हूंदियूं, त इन में छा थींदो आहे जो क्रॉस कंटामिनेशन जो ख़तरो ख़तमु थींदो आहे। जेतिरो तव्हांजो कचो खाधो या पको खाधो जेतिरो डेंजर ज़ोन में रहंदो, यानी तव्हांजो 10 खां वठी 68 ताईं, तेसि ताईं हुन में बैक्टीरिया जी ग्रोथ वधंदी रहंदी ऐं तव्हांजे फूड्स खे जेको आहे सो हैज़र्ड बणाईंदो रहंदो। वेरी सिंपल। उनखां ॿियो जेका अहम तरीन शइ आहे, जेको तव्हां घर में केमिकल्स यूज़ था कयो बर्तननि जे कुकिंग पार्ट जे सफ़ाईअ में, तव्हां लाइफ बॉय था वठो या ॿियूं कहिड़ियूं ब्रांड्स था वठो, उते बि त पैसा भरियो था। तव्हां उन्हनि खां पुछो त जेके सैनिटाइज़र सोल्यूशंस केमिकल्स कहिड़ा आहिनि, उहे यूज़ कयो। हाणे बैक्टीरिया जी जेका किलिंग आहे सिर्फ़ु उहे 2 शयुनि सां थींदी आहे, हिकिड़ो 92 डिग्री हॉट वाटर जेको आहे, ऐं ॿियो जेको आहे उनजो जेको आहे सो इहो केमिकल आहे। त तव्हां पंहिंजे जेको आहे सो जेकी तव्हांजी फैसिलिटी आहे, तव्हांजो किचन आहे, उनखे सैनिटाइज़र सां धो, ऐं पहिरियों उनखे हॉट वाटर हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हांजे गीज़र में हॉट वाटर सम्झो था त 80-92 ताईं उहो मेंटेन करे थो, त न त बॉइलिंग वाटर यूज़ कयो। बॉइलिंग वाटर सां फ्लोर साफ़ु कयो, पंहिंजा चुल्हा साफ़ु कयो, पंहिंजूं सभु शयूं, वधि में वधि 15 मिंट लॻंदा। उनखां पोइ सैनिटाइज़र जेको आहे उहो पाणी में मिलाए उहो उनखे साफ़ु कयो। अहिड़े नमूने सां तव्हां पंहिंजा बर्तन आहिनि, तव्हांजा कुकिंग पार्ट्स आहिनि, बर्तन हिकिड़ा सर्विंग पार्ट्स हूंदा आहिनि, हिकिड़ा कुकिंग पार्ट्स हूंदा आहिनि, उन्हनि खे बि अहिड़ी प्रोसेस सां धो त काफ़ी कुझु बची सघिजे थो।